अस्सलामु अलैकुम। अचो त असदुल्ला खोड़ो साहिब सां सुवाल जवाब कयूं। सुवाल नंबर पहिरियों, मौलाना साहिब फिरदौस आशिक़ अवान जे बारे में छा था चवणु चाहियो? हमारी इमरान जी हिकिड़ी वज़ीरा में जहिड़ी थुली नालो बि 13 किलोमीटरनि जो अथव। आपा फिरदौस आशिक़ अवान। उहा वरी छा थी चए थी फितने। सुवाल नंबर ॿियो आहे अव्हां खां त जेके असां छोकिरा पबजी खेॾनि था उन जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? पबजी जे बारे में। हाणे त छोरनि मोबाइल में हिकिड़ी रांदि कढी आहे पबजी। घर सुता पिया आहिनि, कंबल मथां पियो अथसि, छोरे जी रड़ पई पई न वींदो गोलियूं खपी थियूं। इंडिया जे बॉर्डर ते सुतो पियो आहे।